अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भली कार। प्यारा बारो, पाण हाज़मे जो निज़ाम पढ़ी चुका आहियूं। असीं इहो पढ़ियो त हाज़मो कहिड़े नमूने सां सरंजाम थिए थो पियो असांजे जिस्म में। अॼु असीं उन हाज़मे जूं ख़राबियूं पढ़ंदासीं या नुक्स, डिफेक्ट्स या फॉल्ट्स चऊंसि। हूअं त केतिरा ई हाज़मे जा नुक्स थियनि था, लेकिन अॼु पाण उन्हनि में दस्त, अंग्रेज़ी में जेके डायरिया चऊं, ऐं ॿियो कॉन्स्टिपेशन, कब्ज़ी पढ़ंदासीं। अचो त पहिरीं दस्त खे ॾिसूं। हीअ हाज़मे जी ख़राबी आहे जेको असांजे खाधे में जेके माइक्रो ऑर्गेनिज़म यानी जीवड़ा थियनि था उन्हनि जे करे थिए थो। जीवड़ा, माइक्रो ऑर्गेनिज़म अच्छा, ॿियो त इन्हनि में दस्त जे दौरान छा थो थिए, जिस्म मां पाणी गॾोगॾु लूणियाठ वॾी मिक़दार में जिस्म मां निकिरी वञनि था। जंहिंजे नतीजे में छा थो थिए, डिहाइड्रेशन। पाणी लूणियाठ जे महिल असांजे जिस्म में निकिरे थो त असीं चवंदासीं इन हालत, इन सूरत, इन कंडीशन खे डिहाइड्रेशन सॾींदा आहियूं। प्यारा बारो, डिहाइड्रेशन जेॾी महिल थिए थी, आमतौर ते ॿारनि में थींदी आहे, त पोइ उन जे नतीजे में छा थो थिए, तमामु घणी कमज़ोरी थिए थी। असांखे ख़बर आहे त पोयां हाज़मे में असीं पढ़ी आया आहियूं त असांजो खाधो हिन असांजे एलिमेंट्री केनाल में हिकिड़ी लहरनि जी सूरत में अॻिते वेंदो आहे, यानी निड़गट खां वेंदे मैदे, मैदे खां वेंदे नंढे आंड्रे में उहो खाधो छा आहे, लहरनि जी सूरत में, रिदमिक वेव्स जी सूरत में हेठि लहंदो वेंदो आहे। त दस्तनि में इहो ॾिठो वियो आहे त दस्त जेॾी महिल थियनि था त उहे लहरूं, उहा जेका रिदमिक एक्शन आहे, उहे लहरूं तेज़ थी वञनि थियूं। ॿियो त असां ॾिठोसीं त हाज़मे जे हिन निज़ाम में मददगार उज़वा लबलबो ऐं पितो, उन्हनि मां रस जेको असां ख़ारिज थींदी आहे। हाणे अगरि उहा रस ज़्यादा मिक़दार में ख़ारिज थियणु शुरू थिए त उहा हालत पिणु दस्त यानी डायरिया पैदा कंदी आहे। त डायरिया, दस्त, इन्हनि सभनि जे करे दस्त थियनि था। हाणे असां वटि हिकु ॿियो नक्स हाज़मे जे निज़ाम जो कब्ज़ी आहे, अंग्रेज़ी में जेके कॉन्स्टिपेशन चऊं। हीअ दस्तनि जे उबतड़ आहे। ही अहिड़ो नुक्स आहे जंहिंमें पाणीअ जो जज़ब थियणु घणो आहे। पाण लिखंदासीं, हिन में पाणी तमामु घणो जज़ब थिए थो पियो। नतीजे में छा थो थिए, पायखानो वॾे आंड्रे मां जेॾी महिल रेक्टम में अचे थो त उहो तमामु सख़्तु सूरत अख़्तियार करे थो।
जेको जिस्म मां निकाल करण में ॾाढी तकलीफ़ ॾिए थो। तंहिंजे करे असीं चवंदासीं त पाणी जे घणे जज़ब थियण खां पोइ पायखाने खे जिस्म मां ख़ारिज करणु ॾाढो ॾुखो थो थिए। ॿी हिकिड़ी ॻाल्हि त दस्त में डायरिया में जेके रिदमिक एक्शन वेव्स हुयूं उहे तमामु तकड़ियूं थी पियूं वञनि। हिननि में उहे रिदमिक वेव्स यानी उहे लहरूं आहिस्ता थी वञनि थियूं। ॿी ॻाल्हि पायखानो तमामु सख़्तु थी वञे थो, जंहिंखे जिस्म मां निकाल करणु ॾाढो ॾुखियो थी वञे थो।